रते देरों में GSN महा से मरकजी सरहते सिंध की डेमोग्राफी खत्म करे वसीलन की फुरलुट सिंध में मढ़ियल अतरादू सरकारी धाड़िल राज के खात्मे सिंधु दरिया के पानी से पंजाब के कब्जे जमीन ते वालार धारी आबादकारी खिलाफ प्रिया कुमारी समेत अगवा कयलन की बाज़ियाबी है। सिंधवा खंबे गुम कयल क़ौमी कारकुननि की आज़ादी लाइ बस स्टैंड ते कैंप लगाए 24 कलाकनि वारी बुख हड़ताल कई वई, जंहिंमें जिसम कारकुननि शिरकत करे नारेबाज़ी कई। उन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे अॻवाननि अयाज़ बुलेदी, देशी मीरानी, बाबर चांडियो, अली आरेजो, तारिक चांडियो, अज़ीज़ शेख, सदाकत चांडियो ऐं ॿियनि चयो त हथ वठी सिंध जे वसीलनि जी फुरलुट कई पई वञे। सिंध वासियुनि जे हक़नि ते धाड़ा हयां पिया वञनि। सिंध में अमन अमान जी सूरत हाल इंतिहाई ख़राब आहे। मासूम ॿार अगवा थी रहिया आहिनि। धाड़ा फुरियूं रोज़ जो मामूल बणियल आहिनि, पर उन्हनि ते को बि ज़ाब्तो नथो आंदो वञे। सिंधु दरिया जे पाणी ते कब्ज़ो कयो वियो आहे, जंहिं सबबि सिंध में ज़रई पाणी जी सख़्त खोट आहे। ज़मीननि ते नाजाइज़ वालार करे धारी आबादगारी खे सिंध में आबाद कयो वियो आहे। संगरार जे बाड़ी प्रिया कुमारी खे अगवा थिए 34 महीना थी विया आहिनि, पर हिन वक़्त ताईं ज़ालिमनि जे क़ैद मां उनखे आज़ादु न करायो वियो आहे, जेका सरासर पुलिस जी नाकामी आहे। सिंध मां खंबे गुम कयो थो वञे, जिन जो को बि पतो नाहे त उहे किथे आहिनि। उन्हनि मुतालबो कंदे चयो त सिंध में हथ वठी जेके मसइला पैदा कया विया आहिनि उहे ख़त्म कया वञनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।